नाज़रीन, कंदकोट वेझो हथियारबंद मच्छीअ जे फार्म तां 2 ॼणनि खे मुबैना अगवा करे विया आहिनि। हिकु चौकीदार खे रस्ते ते ई फिटो कयो वियो आहे। वधीक तफ़सीलनि जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल ही कंदकोट कशमीर ज़िले में अगवा जी वारदातुनि में जेको आहे उहो मुसलसल इज़ाफ़ो थियण लॻो आहे। ऐं अॼु बि जेको आहे त हथियारबंद दुरानीमहर थाणे जी हद ॻोठ जंगल खान मीराणी में मच्छी जे फार्म ते जेको आहे त सुतल नौजवान जेको आहे ज़ाहिद मीराणी हुन सां गॾु जेको चौकीदार हुयो ज़ाकिर भयो, हुनखे यरगमाल बणायो ऐं यरगमाल बणाइण खां पोइ जेको हथियारबंद आहिनि उहे मच्छी जे फार्म जो जेको मालिक हुयो ज़ाहिद मीराणी उनखे खणी जेको आहे उहे कचे तरफ़ फरार थी विया आहिनि। जॾहिं त चौकीदार जेको हुयो ज़ाकिर भयो उनखे जेको आहे त रस्ते में ई छॾे ॾिनो वियो आहे। ऐं अहिड़े इतलाह ते जेको आहे त हद जी पुलिस ऐं मीराणी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे हथियारबंदनि जा पेरा खणी रवाना थी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त उहे पेरा जेके आहिनि उहे विञाए करे ख़ाली वापसि मोटी आया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिकु हफ़्ते अंदरि मुगवियुनि जो जेको अंग आहे उहो हिन वक़्तु 8 थी वियो आहे। जिन में जेको आहे त अब्बास मीराणी, हामिद मीराणी, सफ़दर उजराणी, अकरम नसीराणी, गांवर जाफ़री जेको आहे ऐं ईदन लाशारी ऐं हिकु संगवाणी जो जेको मुगवी आहे उहो शामिल आहे। मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ जेको आहे उहो पुलिस हिन वक़्तु ताईं बि जेको आहे कख भञी बीणो नाहे कयो ऐं मुगवियुनि जे घरनि में सोग वारो माहौल ऐं वारिस जेके आहिनि उनजा सख़्तु परेशान नज़र अचनि पिया। मुगवियुनि जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ रोज़ जेके आहिनि उहे सखणा दिलासा ॾेई रही आहे, पर उन्हनि जी बाज़ियाबी लाइ का मुयसर जेकी कार्रवाई आहे उहा नाहे कई वई। ऐं जॾहिं त ॿिए तरफ़ जेके आहिनि शहर जी जेके सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि बि जेको आहे त ज़िले अंदरि अगवा जी वारदातुनि में इज़ाफ़े बाद जेको आहे त सख़्तु गिनती जो इज़हार कंदे सिंध हुकूमत ऐं IG सिंध खां मुतालबो कयो आहे त अगवा वारनि वारदातुनि जो जेको आहे उहो नोटिस वठी जेके बि मुगवी आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। जी गुलाम रसूल, जी महिरबानी।